हाणे ख़बर शामिल कयूं था तंगवाणी में आतिफ हुसैन बिजाणी जी रिपोर्ट मूजिबि तंगवाणी में सिहत खाते जी नाइली ऐं खारे पाणी हुजण सबबि केतिरा ई ॿार तंगवाणी शहर ऐं ڀرپاسي वारे इलाइक़नि में क़ारे क़ामण में मुब्तला इंतिज़ामिया घूर निंड सुतल आहे। ॻोठ मुक़दम कैसर ख़ान गुजराणी में क़ारे क़ामण सबबि केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। अॼु वरी 2 मासूम ॿारड़ा परवीना धीअ असबाब अली ऐं परवेज़ अहमद पुटु अहमद अली फौत थी विया आहिनि। क़ारे क़ामण ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठाणनि कुदरतुल्ला गुजराणी, रोशनदीन गुजराणी, अकबर अली गुजराणी सिहत खाते जी आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त तंगवाणी जे ॻोठ मुक़दम कैसर ख़ान गुजराणी में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले क़ारे क़ामण जी वैक्सीन करे बीमारी ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं ॿिया ॿार हिन मूज़ी मर्ज़ खां बची सघनि।